अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठी टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां पर आशा सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म आला सतही वफ़द सां गॾु ईरान जे सरकारी दौरे ते तेहरान पहुची वियो। शहबाज शरीफ शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि वज़ीर आज़म जे वफ़द में शामिल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ तेहरान रवानो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं पीपी अॻवान नयर बुखारी बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु रवाना। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जे दौरे ते तेहरान पहुची वियो। ईरान जे घरू वज़ीर सिकंदरी मोमनी ऐं ॿियनि ईरानी इख़्तियारनि पारां फील्ड मार्शल जो इस्तक़बाल कयो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जो मड़ तेहरान मुंतकिल। जनाज़े नमाज़ सुभाणे अदा कई वेंदी। तदफ़ीन मशहद में थींदी। पाकिस्तान समेत 100 मुल्कनि जे सरबराहनि ऐं नुमाइंदनि खे शिरकत जी दावत। सिक्योरिटी ख़दशनि सबबि सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनाई शरीक न थींदो। ईरानी फ़ौज चयो आहे त आयतुल्लाह ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ दौरान हमलो थियो त जवाब तमामु सख़्त हूंदो। कोयटा खां पेशावर वेंदड़ कोच खाईअ में किरी पई। 40 मुसाफ़िर फोत, 8 खां वधीक ज़ख़्मी। केपीके ऐं बलूचिस्तान सरहद वेझो ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। फोतियुनि में औरतूं ऐं मासूम ॿारड़ा बि शामिल। अंग वधण जो ख़दशो। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त हादसो मोड़ काटण दौरान ब्रेक फेल थियण करे पेश आयो। वज़ीर आला बलूचिस्तान जे सलाहकार शाहिद रिंद चयो आहे त बस में मामूल खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। फोतियुनि जी सुञाणप ऐं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ क़दम खयां पिया वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां हादसे में फोतगियुनि ते अफ़सोस जो इज़हार। मुतासिरनि खे हर मुमकिन सहूलियत फ़राहम करण जी हिदायत। दादू वेझो चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां नौजवान क़तल। प्यारो स्टेशन भरिसां ॻोठ जबीर जी जे धुरनि में झेड़ो। फायरिंग में याकूब उर्फ़ सूफ़ चांडियो मारिजी वियो। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंदि। लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम खे PPHI हवाले करण ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाजी रैली ऐं धरणो। ऑल सिंध लेडी हेल्थ वर्कर्स एंड एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते लेडी हेल्थ वर्कर्स सरापा एहतजाज। मरकज़ी सदर हलीमा लखारी जी अॻवानी में एहतजाजी रैली करी प्रेस क्लब अॻियां धरणो। मुतालबनि जी मनता लाइ नारेबाज़ी। लेडी हेल्थ वर्कर्स अॻवाननि चयो आहे त 24 सालनि खां सिहत खाते में नौकरी करे रहिया आहियूं, पर हाणे प्रोग्राम खे खानगायो पियो वञे, जेको ज़ुल्म आहे। जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया ऐं फ़ैसिलो वापसि न वरितो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।